दादू पहुची चुको आहियां। अचो तव्हांखे दादूअ जो जादू ॾेखारियां ऐं दादू जी तरक़ी ॾेखारियां। हीउ ॾिसो, साइंस केॾी तरक़ी करे वई आहे। दादू जा रोड हेठि गटर मथे आहिनि। ही कहिड़ी साइंस आहे मूंखे सम्झ में न पियो अचे। दुनिया जा वॾा वॾा जेके आहिनि मुल्क आहिनि, दादूअ जे जेके इंजीनियर आहिनि उनखे ॻोल्हनि पिया था। इहा रोडनि जी हालति ॾिसो। मूं सिर्फ़ु तव्हांखे रोड ॾेखारियां थो। हीअ गटर मथे रोड हेठि आउं निकितो आहियां रक्षा ते। हीउ ॾिसो अवां गटर ॾिसो। ही पाणी छा पाणी के पर लॻल आहिनि जेको उॾरी वञी गटर में पवंदो। हे अवां गटरनि जी हालति ॾिसो। ही मेन रोड आहे दादूअ जो। हितां वॾा वॾा ही ॾिसो गटर केतिरो रोड खां मथे आहे। ॾिसो बिल्कुलु अवां ॾिसी सघो था कि टिकटॉक ते अवां कॾहिं कोन ॾिठा हूंदा। ही ॾिसो हिन जी हालति। दादूअ जी करोड़नि जी बजट आहे। ही अखियूं खोले दादू वारा ॾिसो त ही अवां सां छा थी रहियो आहे। ही मेन रोड आहे। हितां केतिरा माण्हू गुज़रनि था, कंहिंखे को ख़्यालु कोन्हे। ही अवां दुकान पेस बेकर ॾिठो हूंदो, नओं खुलियो हो। ओपनिंग सेरेमनी तमामु वॾी थी हुनजी। ही हॉस्पिटल हो। ही ॾिसो अवां ही हालति ॾिसो। ही केॾा रोड हेठि केॾा गटर मथे आहिनि। कहिड़ी टेक्नोलॉजी आहे का ख़बर कोन्हे। ही मींहं जो पाणी ड्रेनेज ॿाहिरि कीअं वेंदो का ख़बर कोन्हे। दादूअ जी हालति ख़स्ता आहे सच में। ऐं अफ़सोस थो कयां त हेॾी बजट वारो शहर ज़िलो दादू ऐं उन जा रोड हेठि गटर मथे। अवां ॾिसो अवां दादू जी हालति ॾिसो। ही रोड हेठां गटर नाली मथे आहे। कीअं पाणी वेंदो मूंखे सम्झ में कोन थो अचे त ही अज़ियत वारा ज़िंदगी। ही ॾिसो ही बिल्कुलु अवां ॾिसो। ही असां हींअर जेको तव्हांखे मां ॾेखारियां थो त केॾा गटर मथे आहिनि, रोड हेठि आहे। ही ठेकेदारनि खे सलाम आहे, दादू जी इंतिज़ामिया खे सलाम आहे। हीअ वॾो जेको आहे हुंडा जो हिकिड़ो शोरूम आहे, उहो बि ॾिसो था त कहिड़ी जाइ ते आहे। ही सभु शयूं ॾिसो। ही गटर ॾिसो यानी कि रोड हेठि गटर मथे साइंस जी वॾी तरक़ी आहे दादू में। ही ॾिसो अवां ॾिसो गटरनि खे। अवां ॾिसो त केतिरा रोड खां मथे आहिनि। कीअं पाणी वेंदो का ख़बर कोन्हे। ही पथर पिया आहिनि जेके क़ब्रिस्तान ते पवंदा। दड़े रोड पहुची चुका आहियूं। दड़ो रोड जेको मशहूरु आहे एजुकेशन जे हवाले सां। ही ॾिसो ही गंद किचिरो ॾिसो। ही ॾिसो नालीअ जो ॾिसो कीअं कढियो अथनि। पाणी कीअं वेंदो। आख़िर में दड़े रोड जा पकोड़ा मशहूरु आहिनि। ही उहो दुकानु आहे पकोड़नि वारो। ही आहे दड़ो रोड जी। हिन जी बि अवां ख़स्ता हालति ॾिसो। ऐं ही पहिरियों पार्ट आहे।